पहिरियों भी अवां जे तरबियती कन्वेंशन में हाज़िर थियो आहियां ऐं उन्हनि कन्वेंशन में मां इहा बि गुज़ारिश रखी हुई त ही अवां जो जेको अमल आहे इहो क़ाबिल तक़लीद अमल आहे ऐं यकीनन हर हिक कारकुन जी ऐं हर हिक बिलख़ुसूस उमूमी जे रुकुन जी इहा जो हक़ बणिजे थो इहो जमात जे मथां त असां उन्हनि जी तरबियत कयूं, ज़हन साज़ी कयूं, उनजे नज़रिए, उनजे फ़लसफ़े, उनजे फ़िक्र खे मुस्तहकम करण जे लाइ स्टेज, माहौल ऐं मवाद फ़राहम कयूं। ऐं शुरूआत ज़िला सखर कई हुई ऐं ज़िला सखर जी तक़लीद कंदे ज़िला लाड़काणा भी अल्हम्दुलिल्लाह ॿ दफ़ा अहिड़े क़िस्म जा बरोज़ा तरबियती कन्वेंशन मुनक़द कया आहिनि। मां शायदि पंहिंजे सॼी जमाती ज़िंदगीअ में एतिरो फ़ाइदो हासिल न करे सघियो हुजां जेतिरो फ़ाइदो इन्हनि तरबियती कन्वेंशननि में विहण सां, ॿुधण सां ऐं उलमा इकराम जे गुफ़्तगू मां हासिल थिए थो। यकीन ॼाणो कचहरियुनि मां ऐं जलसनि मां उहो मवाद असांखे मुयसर कोन्हे जेको हिननि प्रोग्रामनि मां मुयसर आहे। शल रब करीम तव्हां सां सभिनी जी हाज़िरी खे मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। थकावट भी काफ़ी आहे।